खबर हवासां शेयर कंदालू ठरी मीरवावे जो बसगा भायर रांद खेडंदे फेज़ गंजवाह में किरी पिया आहिनि। बिल्कुल नाज़रीन, ॾुखंदड़ ख़बर है ॿारनि जे रड़ियुनि ते ॻोठाणनि नींगर हबीबुल्ला जमाली के बेहोशी वारी हालत में वाह मां ॿाहिरि कढी वरितो आहे, जॾहिं त हिकु नींगर जो लाश कढियो वियो आहे। आगाहियूं पिया ठरी मीरवावे जो सगा भाइर रांदि खेॾंदे फैज़ गंजवाह में किरी पिया। ॿारनि जी रड़ियुनि ते ॻोठाणनि नींगर हबीबुल्ला जमाली के बेहोशी वारी हालत में वाह मां ॿाहिरि कढी वरितो, जॾहिं त हिकु नींगर जो लाश कढियो वियो आहे। अवां खे अपडेट कंदालू। अफ़सोसनाक ख़बर आहे, ॾुखोईंदड़ ख़बर आहे। ॿारनि जी रड़ियुनि ते ॻोठाणनि नींगर हबीबुल्ला जमाली खे बेहोशी वारी हालत में वाह मां ॿाहिरि कढी वरितो आहे, जॾहिं त हिकु नींगर जो लाश कढियो वियो आहे। अवां खे आगाह कंदालू। अहम ख़बर आहे, ठरी मीरवावे जो बसगा भाइर रांदि खेॾंदे फेज़ गंजवाह में किरी पिया। अपडेट कयूं पिया। ठरी मीरवाह मां ॿ सगा भाइर रांदि खेॾंदे फैज़ गंजवाह में किरी पिया। हिकु ॿारड़े खे बेहोशी वारी हालत में ॿाहिरि कढी वरितो आहे। ॻोठाणनि त हिकु नींगर जो इलाज कढियो वियो आहे। तफ़सील मालूम कंदासीं ठरी मीरवाह मां इलाही बख़्श शहर खां। जी इलाही बख़्श, अपडेट कजो। जी ठरी मीरवाह भरिसां मेहर अली जमाली वासी ॿ सगा भाइर हबीबुल्ला ऐं हसन अली जेके पाणी ॿुॾी पहुची विया हुआ, जंहिं खां पोइ हबीबुल्ला जेको आहे पहुची वियो, हसन अली पहुची वियो, हबीबुल्ला खे बेहोश वारे हालत में ॿाहिरि कढी वियो आहे। लाश घर पहुचण ते कोहराम मची वियो आहे। जी ठीकु है, इलाही बख़्श, वॾी महिरबानी अव्हां जी तफ़सील खां आगाह करण लाइ।